खबर शामिल कंदासीं जरवार मत जरवार वेझो सुन्नी तहरीक जो पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। जरवार वेझो ॻोठ कमाल खान मशहूरीअ में पाकिस्तान सुन्नी तहरीक घोटकीअ पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पाकिस्तान सुन्नी तहरीक जे सूबाई सदर अलामा मौलवी नूर अहमद कासमी, डिवीजन सदर मोहम्मद रिजवान कादरी, SSP ऐं DSP सखर पारां बदइखलाक़ीकरण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते पाकिस्तान सुन्नी तहरीक जे ज़िले सदर मीर सनाउल्लाह मशहूरी, नायब सदर हाफ़िज़ अहमद खान कासमी जो चवण हो त SSP सखर ऐं DSP सखर गरीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पाकिस्तान सुन्नी तहरीक जे सूबाई क़यादत सां ग़लत रवैयो ऐं बद इखलाक़ी वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त असां IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयूं था त पाकिस्तान सुन्नी तहरीक जे सूबाई क़यादत सां बद इखलाक़ी कंदड़ SSP ऐं DSP हटायो वञे। ॿी सूरत में उन्हनि खिलाफ़ पूरे मुल्क में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। खबर शामिल कंदासीं पुराणो सखर मां। पुराणो सखर जे नुमाइशी चौक ते JUI शहरनि पारां चूंडियल नुमाइंदनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई, जंहिंमें JUI सिटी सखर जे जनरल सेक्रेटरी मुफ्ती कमरुद्दीन मलाणो, मौलाना उबैदुल्ला भुट्टो समेत केतिराई शहरी मुज़ाहिरे में शरीक हुआ। उन मौके ते अॻवान जो चवण हो हिकु साज़िश तहत तारीख़ी पुराणो सखर शहर खे तबाह कयो वियो आहे। मेयर सखर ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं पब्लिक हेल्थ बुरी तरह नाकाम थी चुका आहिनि। पुराणो सखर में सालनि खां वठी हलंदड़ तरक़ियाती कम रुलड़े जो शिकार आहिनि। करप्शन अरूज ते आहे। पुराणो सखर जा अवामी रांदनि वारा पार्क तबाह थी चुका आहिनि। हिन जो वधीक चवण त नुमाइशी ग्राउंड ऐं बेनज़ीर पार्क ते कब्ज़ा माफ़िया जो कब्ज़ो थी रहियो आहे। अक्सर इलाक़नि में गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। गटरनि जो पाणी उथल पियल आहे। ॾंड पुराणो सखर ऐं नुमाइशी रोड, माइक्रो कॉलोनी, वीर मुराद शाह, नओं पिंड, इस्लाम कॉलोनी समेत केतिराई रोड तबाह थियल आहिनि। हिननि मुतालबो कयो त शहर में सफ़ाई सूरत हाल खे बहितर बणायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। ऐं ख़बर शामिल कंदासीं कंदकोट मां। कंदकोट में 11 ॾींहं अॻु अगवा थियल छेड़नि जी बाज़ियाबी लाइ मिरानी बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जो इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो। कंदकोट में 11 ॾींहं अॻु अगवा थियल ईदन लाशारी, ज़ाहिद मिरानी, अब्बास मिरानीअ जी बाज़ियाबी लाइ मल्लाह फोरम ऐं सियासी समाजी मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां इंडस हाईवे ते सख़्त एहतजाज कयो वियो। धरणे में शरीक मल्लाह फोरम जे ज़िले सदर गुलाम मुस्तफ़ा मिरानी ऐं रईस अर्ज़ मोहम्मद चाचर, जमीयत इस्लाम जो डिप्टी जनरल सेक्रेटरी हफ़ीज़ बिजरानी, सिंध यूनाइटेड पार्टीअ जे डिवीजनल सदर सागर बिजरानी समेत ॿिनि शिरकत कई। उन मौके ते हुन जो चवण हो त पूरे ज़िले में बदअमनी वधी वई आहे। अवाम जो जान ऐं माल गैर महफ़ूज़ बणियल आहे। धरणे दौरान ॻाढ़ियुनि लाइ आयल DSP सरफराज़ पेशो ऐं SHO मुमताज़ कासकरी धरणनि ते वेठनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं ॿिए ॾींहं जी ख़ातिरी कराई। धरणे ते वेठनि सां सलाह मशवरे बाद पुलिस खे 48 कलाक दौरान बाज़ियाब करण जो मुतालबो रखियो वियो। पुलिस तरफ़ां ख़ातिरी कराइण बाद धरणो ख़त्म कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ